अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 13 फेबरवरी संडे। 11 थिया आहिनि सुबुह जा। ऐं संडे मां लेट ई शुरू कंदी आहियां हमेशह, छो त मां तक़रीबन 10:15 बजे उथी आहियां निंड मां। पोइ नाश्तो कयो, कुझु नोटिफिकेशन्स चेक कया ऐं कुझु कमेंट्स जा जवाब लिखिया। हाणे मां आई आहियां ॿाहिरि हिते हिननि खे ॾिसणु। मां कल्ह प्लांट ठाहियो हुओ, बाक़ी सभिनी प्लांट्स खे बि ॾिसणु, यकीनन चेक करणु। ही सभु नवां प्लांट्स आहिनि। हिनखे बि हिकिड़े वॾे पॉट जी वॾी कुंडीअ जी ज़रूरत आहे। इंशाल्लाह मां हिनखे ट्रांसफ़र कंदमि। घुरायूं आहिनि कुंडियूं, ऐं हाणे मूंखे हिननि कुंडियुनि सां गॾु गॾु मिटी बि खपंदी यकीनन। ऐं हीउ मुंहिंजो जेको मां प्रोपगेट कयो हो पाणीअ में, अम्ब्रेला पाम, उनजो बसि हिकिड़ो ई वधी रहियो आहे। बसि हिकिड़ो बि गंज आहे इहो, इन मां बि जेको आहे इलाही थी वेंदो। ऐं एलोवेरा मुंहिंजी बिल्कुलु ठीकु ठाकु आहे, फस्ट क्लास। कल्ह हिकिड़ो हिन जो हितां भॼी पियो, पर हाणे कंहिं कम जो न आहे। त मां इहे मां प्लांट एज़ प्लांट पालियो आहे बसि मां हिनखे। बाक़ी इहे शयूं अप्लाई करणु पंहिंजे बॉडी ते या कुझु बि इहो मूंखां न थींदो आहे। ॾुखियो लॻंदो आहे मूंखे, ख़बर सभु हूंदी आहे छा करिणो आहे। ऐं उनखां सवाइ मां ॿाहिरि ॾींहं लाइ बि अची वई आहियां। हिकिड़ो ॾाढो प्यारो चिटो सुहिणो ॾींहुं आहे हिन महिल। ऐं मां ॿाहिरि आई आहियां छो त अंदरि सुराण पंहिंजी काई पास्ता थी पचाए, उन्हनि जी वीडियो थी ठाहे। हिन करे मां सोचियो त मां थोरो ॿाहिरां चकर हणी अचां। ऐं हीअ पॉट्स हिते वरिता पिया आहिनि माशाल्लाह। हिननि में मां कुझु प्लांट ट्रांसफ़र कंदमि, पर ज़ाहिर आहे हिननि जे लाइ मूंखे इलाही सारी मिटी बि खपंदी। सो कल्ह खां ही पाइप बि हिते पियो आहे। मां एॾी ख़ौफ़ज़दा थी वियमि उन सांड्रे खां, गिरगिट कैमेलियन, सही थी चवां न? त जो मां सभु कुझु ईअं छॾे हितां मां भॼी वियमि। उहो हाणे बि हिते किथे वेठो हूंदो, पर फ़िलहालु मूंखे नज़र कोन थो अचे। सो ॾिसां थी त छा थींदो। अॼु जे ॾींहं में कुझु आइडिया न आहे। बाक़ी हा, ॿाहिरि वञिणो आहे थोरो, संडे बाज़ार चकर हणिणो आहे। सुराण खे कुझु फ्रूट्स ऐं कुझु भाॼियूं खपनि थियूं पंहिंजे कुकिंग जे लाइ, कुझु रेसिपीज़ जे लाइ, ऐं मूंखे बि कुझु शयूं खपनि थियूं। त बहरहाल चकर हणी ईंदासीं, उनखां पोइ अची तव्हां सां शेयर कंदासीं त छा थो थिए। ऐं हिन सकुलेंट खे बि मूंखे जेको आहे ट्रांसफ़र करिणो आहे ठिकर जे पॉट में। ठिकर जा जेके पॉट्स आहिनि न, उहे प्लांट्स लाइ बेस्ट आहिनि। हे मुंहिंजो प्लास्टिक जो आहे, हे प्लास्टिक जो आहे, मां पाण ठाहियो। ख़ैर हिननि में सर्वाइव करे था वञनि, पर ठिकर में इहो हूंदो आहे जो हिन में जेकी थुल्ही भित हूंदी आहे ठिकर जी, उन में होल हूंदा आहिनि सन्हा सन्हा। त प्लांट्स जो रूट्स बि ॼण साह खणंदियूं आहिनि, ऑक्सीजन पहुचंदी आहे उन्हनि खे। ऐं ठिकर पाणी जज़्ब करे थो, त उहे हर वक़्तु जेको आहे सपोर्ट थी रहे उन्हनि जे लाइ, प्लांट्स जे लाइ। सो बहरहाल मां हिते आई त आहियां हिन कुंड में, पर सची ॻाल्हि आहे मूंखे अञा ताईं भउ थो थिए। सो हूअं त ख़ैर आहे, उन कॾहिं मूंखे अहिड़ी इन मख़लूक मां को नुक़सानु न पहुता, बसि पर शिकिल जेका आहे न हुनजी उफ़ किरड़ी जहिड़ी आहे, चिची जहिड़ी भउ थींदो आहे मूंखे। सो हाणे अंदरि हलां थी, ऐं 2 ॾींहंनि खां मां रेली बि कोन ठाही आहे, छो त ॿियनि कमनि में मसरूफ़ आहियां। ऐं हिते मूंखे हिननि जी सफ़ाई करणी, जंहिंजो मां सफ़ाई तां हथु खणी छॾिया, मुंहिंजो कुझु न वञे। बसि पाणी ॾींदी रहंदमि, बाक़ी सभु ख़ैरु आहे। सो इहा आहे सूरत हाल। हीअ बाल्टी बि मुंहिंजी जेका आहे पाणी जी, नलके जे हेठां पई हूंदी आहे, इहा बि मां खणी हुन कुंड में कोन वई आहियां। इहा हिते ई छॾे ॾिनी, जेका कल्ह खां जेका शइ जीअं उहा हुते आहे। ऐं माशाल्लाह सां हीअ निम वॾी त थिए पई मुंहिंजी, पर इहे अलाए छो न कुझु पन सुकनि था, अलाए सियारो आहे तंहिंजे करे। पर हाणे ख़ैर बहार शुरू थियण वारो आहे, इंशाल्लाह हीअ बि मुंहिंजी वॾी थी वेंदी। हे प्लांट मुंहिंजो आस्ते आस्ते वधंदो रहे थो। न इलाही पन सुकंदा बि रहंदा आहिनि, ज़ाहिर आहे जीअं प्रोसेस आहे कुदरत जो। सो इहा आहे सूरत हाल। मूंखे सची ॻाल्हि आहे त इलाही सारा चेंजिस बि करणा आहिनि, पर बसि फ़िलहालु हाणे मां कल्ह खां जेको आहे छॾे ॾिनो आहे, त कयो हर शइ तां। सो आराम सां कंदमि। इहो रुगो ईंदो आहे ईदे ख़र्ची वठणु, त मां हुनखे तॾहिं ॾिठो आहे। हलो असां निकिता आहियूं ॿाहिरि, 11:15 थिया आहिनि, ऐं कुझु शॉपिंग थींदी, जेको बि थींदो उहो तव्हां सां असां शेयर कंदासीं। मुनो 1 थियो आहे, असां वापसि अची विया आहियूं। पूरे 1 कलाक में 11:15 वियासीं, 1:45 बजे वापसि आया। त फ्रूट्स खपनि पिया, 1-2 त सुराण खे खपंदा पंहिंजी रेसिपीज़ जे लाइ, ऐं उनखां सवाइ सब्जियूं वरितियूंसीं, ऐं कुझु मां पंहिंजी दिलि ख़ुशि करण जो सामान बि वरितो आहे, जेको मां तव्हां सां शेयर थी कयां। सुराण ॿी थैली त खणी ॾे। हिन में आहिनि भाॼियूं,
अदरक थूम वरितमि, पीसियल मोट ख़तमु थी वई, टमाटर होॾे जेका इसरी टेबल ते पई आहे, ऐं शिमला मिर्च, लीमा, बाक़ी शयूं घर में आहिनि माशाल्लाह। ऐं कुझु सामान हिन में आहे, कुझु सामान ॿी थैलीअ में आहे, तव्हां सां शेयर थी कयां। कुझु मां वरितियूं बॉटल्स। असां वटि ॾिसो अहिड़ा कलर्ड जार न हूंदा आहिनि, ठीकु आहे। असां वटि आम जेके आहिनि ट्रांसपेरेंट शीशे जा जार हूंदा आहिनि, त इहो मूंखे कलर्ड इहो बि नज़र आयो, हिकिड़ो हे बि नज़र आयो। ऐं ख़बर अथव त मुंहिंजो डेकोरेशन जा कम, मुंहिंजूं वीडियोज़ हलंदियूं रहंदियूं। हीअ हिकिड़ी मूंखे रेड कलर जी शीशे जी नंढड़ी बॉटल नज़र आई, ॾाढी वणी मूंखे। ऐं हीअ हिकिड़ी बॉटल नज़र आई, हे शेप असां वटि न हूंदो आहे मोस्टली, कंहिं बि प्रोडक्ट में मां अञा ताईं न ॾिठो आहे। त हीअ नंढी बोतल, ठीकु आहे। ऐं हे हिकिड़ो जग सुराण खे पियो वणे, नंढिड़ो आहे त मिल्क पॉट, ज़ाहिरी ॻाल्हि आहे कंहिं टी सेट जो ई हिसो आहे, हे बि कंहिं टी सेट जो हिसो आहे, पर हे ॾाढा क्यूट पिया लॻनि। त हीअ असां डेकोरेशन जे लाइ शयूं वरितियूं। हीअ 6 शयूं आहिनि, त हुन 100 रुपए जूं 3 ॾिनियूं, यानी हिननि सभिनी शयुनि जा मां 200 रुपया पे कया। सो मां ॾाढी ख़ुशि आहियां। इन खां अलावा हिकिड़ो हे फ्रेम वरितमि, जेको फ्रेम आहे प्लास्टिक जो आहे, अंदरि हीअ हिन में ॾाढी प्यारी हिकिड़ी कैक्टस जी जेका आहे पिक्चर लॻियल आहे, ऐं इन में सॼा स्टैम्प्स आहिनि। काश मूंखे अॼु यादि थो अचे पंहिंजो हस्बैंड त उहो स्टैम्प्स जमा कंदो हो, अगरि उहो हुजे हा न त हीअ मां उनखे ई ॾियां हा, छो त उहो शौक़ीन हूंदो अहिड़ियुनि शयुनि जो। सो बहरहाल मां बि घटि न आहियां, त इहो मां पंहिंजे लाइ रखंदमि। कैक्टस जी कलेक्शन मूं वटि आहे, ऐं हे ईअं ई आहे सिंपल, या त हिनखे टेक ॾेई रखिबो, या हिनखे जेको आहे डबल साइडेड टेप सां चिंबड़ाइबो। ॿियो हीअ ॾिसो त हीअ मूंखे ख़बर न आहे, जेको बि शइ आहे हिन ते लिखियलु आहे मेक फैंसी रोज़ेट्स फ्लावर्स एंड अलाए छा विथ दिस वर्सटाइल टूल, ठीकु आहे। सो मूंखे ख़बर न आहे हिन जो यूज़ छा आहे, जेको बि आहे, ऐं मूंखे ॾाढो वणियो। ऐं तव्हां सोचो, अच्छा हेॾा पोयां कुझु अलाए छा डिटेल बि आहे, पोइ पढ़ंदमि, ठीकु आहे। हिन में हीअ हिकिड़ो फ्रेम आहे, हिकिड़ो हे ॿ मूंखे 50 रुपीज़ जा मिलिया। त तव्हां सोचो त जॾहिं हिकिड़ो टूल प्लास्टिक जो 25 रुपीज़ में मिले पियो, ऐं जंहिंजो मां कमु बि कंदमि कुझु न कुझु, छो त गुल वुल मां ठाहींदी रहंदी आहियां, त मां हिन मां ज़रूरु ट्राए कंदमि इनशाला। सो पोइ जॾहिं ट्राए बि कंदमि त तव्हांखे बि ॾेखारींदमि त छा आहे हे दाग जेको आहे मथां थेलीअ ते लॻियल आहे। ॿियो हे कुझु वुडन कटआउट्स मां वरिता, हीअ ॾिसो कहिड़ो प्यारो थो लॻे। पेंट बि न कंदमि, ईअं ई रखंदमि, पोयां सॼी डिटेल बि अथसि, नयूं जो नयूं शयूं। हिकिड़ो हीअ, ठीकु आहे, हीअ बि कंहिं शइ खे रखण जे लाइ आहे। ऐं वुडन कटआउट्स अगरि जेके ऑनलाइन मिलनि बि अथा, उहे हिकु त सन्हा आहिनि, हिननि खां अहिड़ा ई हूंदा आहिनि, ऐं काठ जा बि न हूंदा आहिनि, उहे कोई अलाए कहिड़े बोर्ड जा हूंदा आहिनि, त ठीकु ठाकु महांगा हूंदा आहिनि। ॿियो मूंखे मिलियो हीअ बर्ड, हीअ ॾिसो, हिननि सभिनी खे मां पेंट कंदमि पाण, त हिननि जी जेका ख़ूबसूरती हूंदी उहा अञा वधी वेंदी। ऐं हीअ ॾिसो, अलाए हीअ क्रिसमस जे हिसाब सां आहे, छाजे बि हिसाब सां आहे, पर मुंहिंजे लाइ हीअ हिकिड़ो स्टार आहे, जंहिंजे मथां हिकिड़ो हार्ट लॻियल आहे। सो इहो मेरो बो हिन तां मां लाहींदमि, हिननि खे रीपेंट कंदमि, ऐं पंहिंजे हिसाब सां मां हिन खे डेकोरेट कंदमि, ऐं पोइ तव्हां सां यकीनन शेयर कंदमि। ऐं वॾी ॻाल्हि इहा, जेकॾहिं मां हीअ तार हिन मां कढी छॾियां, या हिन तार खे सिधो करे मां हिन खे पेंट करे वञा, त इहे बिल्कुलु नई थी वेंदी। त सुराख ऑलरेडी हिन में थियल आहिनि, त इहो मज़े जो कमु आहे। ॿियो हिकिड़ो हीअ फ्रेम आहे, यकीनन हिन जो जेको आहे शीशो वग़ैरह भॻियल आहे, उहो मुंहिंजे लाइ को मसइलो न आहे। मूं वटि कुझु डिज़ाइन्स अहिड़ा वेट था कनि ठाहिण जे लाइ, जंहिंखे मां यानी हीअं ओपन मूंखे बॉक्स टाइप फ्रेम खपे, हिन जे अंदरि मूंखे कुझु शयूं ठाहिणियूं आहिनि। ऐं हीअ ख़राबु थी रहियो आहे, हितां हिन मथां सॼो पेपर लॻियल आहे, नो प्रॉब्लम। सो मां त हिन ते पंहिंजी कारीगरी कंदमि, सॼो कागज़ लाइ मां हिन खे पेंट कंदमि। त हीअ केॾियूं सस्तियूं शयूं, हिननि ॿिनि जो 100 रुपीज़ ॾिनो मां, ठीकु आहे। हिननि ॿिनि जो 150 ॾिना, ऐं हिननि जा 50 ॾिना, 3 जा वुडन जा। त ॾिसो केॾो मज़ो आहे। त मां त इहो शौक़ीन आहियां इन्हनि कमनि जी, इहे कमु कंदी बि रहां थी, ऐं इहो शो कंदे मूंखे कोई निदामत या शर्मिंदगी आहे माण्हू छा चवंदा लुणा बाज़ार मां शयूं वठी आई, मूंखे फ़र्क़ु नथो पए। मूंखे कम जी शइ जितां मिलंदी आहे मां उतां वठंदी आहियां। सो इहे अॼु कुझु जार ऐं कुझु ही फ्रेम्स ऐं डेकोरेशन जूं शयूं वरितियूं, जिन ते मां ॾाढी 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 बेइंतहा ख़ुशि आहियां। सो हाणे ॾिसूं था त लंच में छा था ठाहियूं, ऐं उनखां अलावा ॿिया बि घणेई सॼे ॾींहं जा कम कारी हूंदा, पर नमाज़ जो टाइम बि थियण वारो आहे, त कोशिशि इहा ई हूंदी त पहिरियों नमाज़ पढ़ी वठिजे, पोइ ॿिया कम कजनि। सो इनशाला जेको जेको थींदो रहंदो उहो तव्हां सां ज़रूरु शेयर थींदो। 2:45 थिया आहिनि, ऐं मानी वानी असां हिन महिल ताईं न पचाई आहे, छो त कुझु फ्रूट खाधोसीं, विझी सॼी नमाज़ पढ़ीसीं, उन में काफ़ी टाइम लॻी वियो।
ऐं हिते मां पंहिंजी नई वीडियो ठाहिण जे लाइ ही जेको आहे कुझु अरेंजमेंट थी कयां शयुनि जो, ऐं ही पाठा वाठा जेके आहिनि कुझु इस्तेमालु थींदा ऐं उन खां पोइ इहे तव्हां सां शेयर बि थींदा। यकीननि अॼु मुंहिंजो इरादो त न आहे वीडियो ठाहिण जो, पर चई नथी सघां कुझु। ऐं उन खां अलावा हिते ॾिस असांजा सूरत हाल अञा ताईं हीअ आहे। ऐं सुराण वञे थी थांव भरींदी ऐं हाणे उहा धोईंदी बि पाण यकीननि, छो त अॼु संडे आहे त माई त ईंदी कोन। ऐं सुराण ठाहे थी हिकिड़ो केक, उन खां पहिरियों बि कुझु पास्ता ठाही सुबुह। ऐं सुराण किचन में हुजे त पोइ थांवनि जी सूरत हाल कुझु अहिड़ी हूंदी आहे। सो हीअ छा थी चए, धोईंदा बि असां पाण, चई धोईंदा बि असां पाण ई। सो बहरहाल त हीअ केक थी ठाहे। हिन केक जी रेसिपी तव्हां यकीननि ॾिसी सघंदो हिन जे चैनल ते। सो हिते सॼा सूरत हाल कुझु अहिड़ी लॻी पई आहे। ऐं ओवन ॿरे थो, बसि मां हितां हटल आहियां फ़िलहालु। ऐं जेकॾहिं असांखे बुख बि लॻंदी त उन्हनि जे लाइ राति वारो मोड़ पियो आहे, 2 मानियूं पचाईंदमि, जान छुटी। ऐं हिते छा हिन में छा शुगर विधियलु आहे? यस, हा, शुगर एंड लेमन। शुगर एंड लेमन, वाह वाह। लेमन जे करे इहे जेके हूंदा आहिनि कारा न थींदा आहिनि सूफ़। सो बहरहाल ज़बरदस्त केक ठही रहियो आहे, मां हुनजो इंतज़ारु करे रही आहियां बेसब्रीअ सां। हीअ अधु वीडियो मां ठाही आहे, हीअ बेस, छो त ज़ाहिर आहे जॾहिं सुकंदो तॾहिं हिन ते अॻियां कमु कबो, तंहिंजे करे बाक़ी हिन जो पार्ट 2 अञा ईंदो। ठीकु आहे, हीअ हिन जो पार्ट 1 मां ठाहियो आहे, आलू आहे, तंहिंजे करे मां हिनखे हिते छॾे ॾिनो आहे। वीडियो जेका आहे पार्ट 1 मां कंप्लीट कयो। ऐं सुराण थांव थी धोए, केक जेको आहे ओवन में आहे ऐं मां हुनजो वेट कयां थी ॾाढो। भले खाईंदमि त टुकरी, पर खपे त अथो। ऐं हाणे मां कंदमि रेस्ट। हे जॾहिं सुकी वेंदो इनशाला, हिनखे ॿियो कोट बि अञा थियणो आहे, पोइ मां हिनजो अॻियां प्रोसेस कंटिन्यू कंदमि। 3 पहरी जी अज़ान अची वई आहे ऐं हाणे वेंदासीं असां नमाज़ पढ़णु। सुराण जो केक बि रेडी आहे, हिनखे थोरो थधो थियण लाइ रखियो अथई। हुन खां पोइ केक कटिंग थींदी, ज़ाहिर टेस्ट कंदासीं त पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं त कीअं ठहियो। बाक़ी रेसिपी हिन जे चैनल ते इनशाला अपलोड थी वेंदी। सांझे जी नमाज़ पढ़ी आयासीं ऐं केक बिल्कुलु थधो थी वियो आहे। ऐं सुराण हाणे हुनजा पीसिस कटे थी रखे। वाह ज़बरदस्त। सो इहो टेस्ट कबो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। यम, मज़ेदार, ॾाढो टेस्टी आहे। थैंक यू। सो मां पंहिंजो व्लॉग जेको आहे अॼु हिते ई ख़तमु थी कयां, बहुत मिठो पिणनि ते। सो मोकिलायूं था ऐं इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे मिलंदासीं। अॼु जो व्लॉग तव्हांखे कीअं लॻो ज़रूरु ॿुधाइजो। अञा मूंखे काफ़ी सारा कम करणा आहिनि, इन जे करे मां तव्हांखां मोकिलायां थी। ऐं कचहरी करण लाइ कुझु ख़ासि अहिड़ो आहे कोन जेको मां ॻाल्हायां। सो माना ज़हन मुंहिंजो बिल्कुलु बि हिन पासे तयारु न आहे। सो हिन महिल ख़ुदा हाफ़िज़ था कयूं, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।